खे ऑफर ऑर्डर मिलनि पिया, कुझु ज़िलनि खे मिलिया आहिनि, बाक़ी जेके ज़िला आहिनि उन्हनि जा उम्मीदवार जेके आहिनि उहे थोरो परेशान आहिनि। इन वाले सां तव्हां ॿुधायो त कहिड़ी तव्हांजी पॉलिसी आहे ऐं केतिरनि ॾींहंनि ताईं ऑर्डर ॾियण वारो प्रोसेस जेको आहे मुकमल थी? कंहिं बि क़ीमत ते उम्मीदवार परेशान न थियनि। ऐं सभिनी खे इहा गारंटी ॾियां थो, जेके पास थिया आहिनि IBI टेस्ट में, थर्ड पार्टी टेस्ट में, जेके बि पास थिया आहिनि, जेके क्वालिफाई करे विया आहिनि, उन्हनि सभिनी खे ऑर्डर मिलंदा। इन करे उहे परेशान न थियनि। असां बारहा इहा ॻाल्हि सोशल मीडिया ते बि चई आहे, तव्हांजे चैनल जे तवसुत सां चऊं था त किथे बि को बि, जीअं मीरपुर ख़ास में हिकिड़ो केस थियो, उन DO ऐं उतां जे स्टाफ जी बददियानती हुई त हिकिड़ो 40 वारो जेको आहे उहो विच में शामिलु करे सेक्रेटरी साहिब जे हथां ऑर्डर ॾियारे छॾियूं। जीअं असांखे नोटिस में ॻाल्हि आई त DO सस्पेंड थियो, इंक्वायरी कंडक्ट थी, END रूल ते असां नोटिस कढिया आहिनि। असां उनखे कंहिं बि क़ीमत ते छॾींदासीं, कड़े खां कड़ी सज़ा उन्हनि खे मिलंदी। मेरिट ते कंप्रोमाइज़ ते न कंदासीं, टीचर्स जी मेरिट ते। जंहिंजे करे उन्हनि खे नौजवाननि खे चवां थो सब्र सां कमु वठनि। ऐं उहे जेके ख़ासि तौर ते इहो तव्हांजे चैनल सां इहा ॻाल्हि कयां थो त उहे जेके 55, 54 ऐं 53 जो जेको चकर पिया कनि, उनखे चओ महिरबानी करे, सिंध में कॾहिं बि इहा शइ कोन रही आहे त हिंदू मुस्लिम सां असां दिफ़ावत रखी आहे। हाणे जेकॾहिं 50 मार्कुनि ते औरतुनि खे ऐं मिनारिटी खे असां ॾिनियूं आहिनि त इहा उन्हनि जी कोटा तय आहे आइन में, इहा असांखे इंश्योर करणी आहे। हाणे मिसाल जे तौर ते 55 बि रखूं आहे ऐं 5% मिनारिटी खे कोटा बि ॾियूं आहे त माना छा करिणो असांखे पए आहे? मेरिट खे लताड़िणो पए आहे, 25 ते खणणो पए आहे, 38 ते खणणो पए आहे। उन में 5% रिलैक्सेशन हुननि जो आइनी हक़ आहे जेका उन्हनि खे मिली आहे। हिन में हिंदू मुस्लमान औरत मर्द जो को फ़र्क़ु न आहे। ठीकु आहे। हाणे जेके 55 ते रहनि था उहे सब्र सां कमु वठनि। असीं ही फाइनल प्रोसेस थी वेंदो महीने ॾेढ ताईं। उन में जेके बि टीचर्स रहनि था, जेके बाक़ी जेके रहनि था टीचर, उनजे बारे में काबीना में असीं खणी वेंदासीं त जे सीटूं जेके वैकेंट रहनि थियूं उनमें मज़ीद जेके रिलैक्सेशन करणी पई त उहो काबीना खे असीं रिकमेंड कंदासीं ऐं काबीना फ़ैसिलो कंदी। अच्छा, ॿियो सर 2013 में जेके NTS टेस्ट पास कंदड़ उस्ताद हुआ उन्हनि बाबति हैदराबाद हाई कोर्ट बि हिकिड़ो हुकुम ॾिनो आहे। इन ते छा चवणु आहे तव्हांजो? कहिड़ियूं कमेटियूं ठाहियूं आहिनि, तव्हां छा कंदो? उहो डिपार्टमेंट कमेटी ठाही आहे, उनमें जेके बि हाई कोर्ट जा डिसीशन्स आहिनि, ऑर्डर्स अचनि था, असीं उनखे ज़रूरु वेरीफाई कयूं था। असां पंहिंजे पॉलिसी जे अगेंस्ट कंहिंखे बि माना ऑर्डर नथा ॾेई सघूं। जेकॾहिं उहे उनमें क्वालिफाई कनि था, उन स्क्रूटनी छंड जे मरहले मां निकिरी था अचनि, उन्हनि सभिनी खे ऑर्डर मिलंदा। पोइ चाहे 2012 वारा हुजनि, इकरा वारा हुजनि, सिंध यूनिवर्सिटी वारा हुजनि, जिन जा ऑर्डर जेन्युइन आहिनि उहे मिलंदा। जिन जूं प्रमोशनूं ग़लति आहिनि, जिन जा ऑर्डर कूड़ा आहिनि, उनखे न मिलंदियूं, प्रमोशन वापसि थींदी। ऐं गॾोगॾु जाली जेके ऑर्डर आहिनि उन्हनि खे असां अकोमोडेट न कंदासीं। वधीक अपडेटेड वीडियोस हासिल करण जे लाइ असांजे पेज मोटिवेशनल स्किल बाय सुफीसर खे फॉलो कंदा, लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा, जीअं तव्हां ताईं वधीक अपडेटेड वीडियोस पहुची सघनि। थैंक्स फॉर वॉचिंग। रिमेंबर अस इन योर प्रेयर्स।